वेलकम। टेक्निकल एजुकेशन एंड रिसर्च यूट्यूब चैनल में मिलीकर सबक सोरूं शाह लतीफ़ भटाई रहमतुल्लाह अलैह। शाह लतीफ़ भटाई रहमतुल्लाह सिंध जो एक वॾो सूफ़ी बुज़ुर्ग ऐं शाइर थी गुज़रियो आहे। सिंध जा माण्हू खेसि शाइरनि जो सरताज सॾींदा आहिनि। शाह साहिब खे शाह भटाई ऐं भटाई घोट बि सॾींदा आहिनि। शाह साहिब जे पीउ जो नालो शाह हबीब हो। शाह लतीफ़ भटाई नंढपिण खां ॾाढो नेक ऐं सुलछणो हो। हू घणो वक़्तु फ़क़ीरनि, आलमनि ऐं रागिनि जी सहबत में गुज़ारींदो हो। शाह साहिब धणी सॻोरे जी इबादत हिकु भिट ते वञी कंदो हो। उन भिट वारो ॻोठु अॼु संदसि नाले पुठियां भिट शाह सॾिजे थो। शाह साईं जी शाइरी जी किताब जो नालो शाह जो रसालो आहे। शाह साईं पंहिंजे कलाम में सिंध सां गॾु सॼी दुनिया जी सकार लाइ दुआ कई आहे। शाह साहिब सैर सफ़र जो को ॾींहुं हो। हिन सिंध हंध जे केतिरनि माॻनि ऐं शहरनि जो सफ़र कयो। शाह साहिब राग खे पसंदि कंदो हो। शाह या फ़क़ीर तंबूरे ते राग ॻाईंदा आहिनि। शाह साहिब 23 वरहनि जी ॼमार में सन 1752 ईस्वी में वफ़ात कई। शाह साहिब जी क़बर जे मथां सिंध जे हाकिम ग़ुलाम शाह कल्होड़े हिकु आलीशान मक़बरो अॾायो। हर साल शाह साहिब जी वफ़ात वारी तारीख़ 14 सफ़र ते वॾो मेलो लॻंदो आहे। उहो मेलो 3 ॾींहं हलंदो आहे। उते अदबी महफ़िलूं, शाह जो राग, सुॻड़नि जूं कचहरियूं थींदियूं आहिनि। मेले में मलाखड़ो लॻंदो आहे। ज़री नुमाइश थींदी आहे। इन मौक़े ते सर्कस, झूला, रांदीकनि ऐं मठाइयुनि जा दुकान वॾी तादाद में हूंदा आहिनि। अॼु जो सबक़ु पूरो थियो। चैनल खे सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा, जीअं तव्हांखे अपडेट मिलंदी रहंदी। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।